सिनेमा सबसे पहिरीं मूंखे ॿुधण वारनि खे सभु अस्सलाम वालेकुम। ऐं जेके पाकिस्तान ऐं पूरी दुनिया जे अंदरि जिते बि हिंदू बिरादरी रहे थी, इन सभिनी खे मुंहिंजी दिलि जी गहराइयुनि सां दीवाली जी लख लख वाधायूं हुजनि। उनखां बाद असीं हर साल वांगुरु हिन साल बि जेको आहे सो अवामी प्रेस क्लब ते मिठाई खणी ईंदा आहियूं ऐं हिन साल बि असीं कोन विसारींदासीं। उन्हनि जी अवामी प्रेस क्लब जी वॾियूं ख़िदमतूं आहिनि मेमू ॻोठला करे, जेको असीं नथा विसारे सघूं। असांजे जेको तकलीफ़ूं हूंदियूं आहिनि, को ॾाढायूं को मसइला हूंदा आहिनि, असांजा अवामी प्रेस क्लब मां असां सां गॾु हमेशह ॿाह ॿेली थी बीहंदी आहे। हिन वक़्तु जेको आहे सो जनरल सेक्रेटरी अवामी प्रेस क्लब जे कादर बख़्श दस सरवर मेंबर इनखां अलावा ॿिया जेके साथी आहिनि, आदम सुरीलो, सभिनी खे जेको आहे मिठाई खाराए ऐं पंहिंजी ख़ुशी जो इज़हार कयो आहे। ऐं असीं जेके आहिनि पाकिस्तान जे अंदरि मुस्लिम हुजे, सिख हुजे, हिंदू हुजे, ईसाई हुजे, असांजी जेका पंहिंजो त्योहार आहे इहो ख़ुशी सां मल्हाईंदा आहियूं। असां पूरी आज़ादी सां जेको आहे सो पंहिंजो त्योहार मल्हाईंदा आहियूं। असांखे को बि कंहिं ॻाल्हि जी टेंशन न हूंदी आहे। इन मुल्क जे अंदरि पाकिस्तान ज़िंदाबाद जे मौक़े ते ऐं मुंहिंजे हिंदू बिरादरी खे इहो चवंदुसि त दीवाली हिकिड़ो अमन भाईचारे जो जेको आहे सो इहो असीं ॾीओ ॿारे करे इहो पैगाम ॾींदा आहियूं त इहो मुल्क ॾीओ ॿारे इन मुल्क खे एतिरो रोशन करियूं कि सदाईं सलामत हुजे असांजो प्यारो पाकिस्तान।